ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि था करूं। मां आत्मा प्रकृति जे विच में वेठी आहियां। निराकार बाप खे यादि करे मन में कोई बि ॻाल्हि हुजे उहो बाबा खे ॿुधाए छॾियो। हाणे असां बाबा जा वाक्य था ॿुधूं। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे वार बाबा चवनि था कि हाणे सदा परमात्म प्यार में पंहिंजो जीवन जीओ। मतिलबु सदा असांखे पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करे हुनजे प्यार जो अनुभव करणु। बाबा चवंदो आहे कि हाणे जॾहिं मूंखे सदा साथी ठाहे करे हलंदव न, जॾहिं मूंखे हर कम में यादि मददगार ठाहींदो, तॾहिं ई तव्हांखे मुंहिंजी यादि सदा रहंदी। दुनिया में माण्हू अलाए कहिड़े कहिड़े किस मिलंदा रहंदा आहिनि, कहिड़े कहिड़े मेलनि में वेंदा रहंदा आहिनि, लेकिन इहो आहे हिन समय संगम युग ते ई असां आत्माऊं परमात्मा सां मिलन मनाए सघंदा आहियूं। हिन संगम युग ते ई असां आत्माऊं परमात्मा जे सां मिली करे परमात्मा मिलन जो अनुभव करे। इहो ई सचो मेलो हूंदो। दुनिया में माण्हू हिक ॿिए जे संबंध में मिलनि था, मेला आदि कंदा आहिनि। मेला बि कंदा आहिनि न, अलाए कंहिंजा मेला कंदा आहिनि, पोइ हुन ते सभु माण्हू इकठा वञी करे त्योहार जीअं मल्हाईंदा आहिनि। परंतु असली मेलो कहिड़ो आहे? हिन संगम युग ते जॾहिं असां आत्माउनि सां परमात्मा परम धाम खां हेठि लही करे जॾहिं असां मिलंदो आहे न, उहो आहे असली मिलन जो मेलो। इहो मेलो 5000 साल में हिकु बार ई लॻंदो। हाणे हिन सृष्टि ते कहिड़ो मेलो लॻियो आहे? अहिड़ो मेलो लॻियो आहे जंहिं मेले में आत्माऊं परमात्मा सां मिली सघियूं। ऐं ॾिसो इन मेले जे बारे में कंहिंखे पतो लॻंदो आहे। ऐं पतो लॻण खां पोइ बि केरु कोटनि में कोई में बि कोई इन मेले में अची करे परमात्मा सां मिलन मनाए सघे। जेकी आत्मा हिन परमात्मा जे मिलन मेले में ईंदी आहे उनखे परमात्मा प्यार जी अनुभूति थींदी आहे। ऐं इहो ई परमात्मा प्यार जो हुन आत्माउनि खे मिलंदो आहे। इहो ई अॻियां जो जेको 5000 साल जो चक्कर शुरू थियण वारो, उन में असांखे कमु ईंदो। मतिलबु अनेक जन्म प्यार, असां ख़ुदि बि स्नेह संपन्न रहंदासीं, सभिनि खे ई आत्मिक स्नेह ॾींदा वेंदासीं। कीअं? जॾहिं हाणे असां परमात्मा खां उहो प्यार जी अनुभूति करी, परमात्मा सां स्नेह मिलन कयो, परमात्मा जी आत्मिक रूप में अनुभूति कई ऐं परमात्मा जे सां सर्व संबंध निभाया, तो सर्व संबंध में ही अलॻि अलॻि स्नेह मिलंदो आहे न। पर हर संबंध में असांखे स्नेह कीअं मिली सघंदो? जॾहिं असां स्नेह सां हलूं। लेकिन असां में स्नेह न हूंदो त साम्हूं वारे खां बि असांखे स्नेह न मिलंदो। त हिन समय हिन संगम युग ते हिन मेले में जॾहिं असां परमात्मा सां सर्व संबंध निभाईंदासीं, भई परमात्मा असांजो बाप बि आहे, मां बि आहे, टीचर बि आहे, सखा बि आहे, गुरु बि आहे, सतगुरु बि आहे, फ्रेंड बि आहे। हर संबंध असांखे परमात्मा सां गॾु हिन संगम युग ते जॾहिं असां निभाईंदासीं ऐं हुन प्यार जो अनुभव कंदासीं, तॾहिं त सिखंदासीं न। अॼु कहिड़े बि संबंध में आत्मिक प्यार न आहे त आत्माएं भुलिजी वियूं आहिनि स्नेह व्यवहार सां रहण। त उहो ई परमात्मा चए थो, मूंसां मिलो, मुंहिंजे हिन मिलन मेले में अचो ऐं मूंसां मिलो त मां तव्हांखे हर संबंध में कीअं आत्मिक स्नेह भयल हुजे सदा, उहो असांखे परमात्मा हिन मिलन मेले में सेखारींदो आहे, असांखे ॾींदो आहे। त जॾहिं असां आत्मा आहियूं, हुन स्नेह सर्व संबंध सां जेको स्नेह मिलंदो आहे उहो परमात्मा खां वठी भरपूर थी वेंदासीं।
त ऑटोमेटिकली असां बि सभिनि खे स्नेह ॾींदासीं न। बाबा चए थो ॾिसो अनेक प्रकार जा मिलन मेला तो सतयुग खां कलयुग ताईं थींदा ई रहंदा आहिनि, लेकिन इहो जेको इन कलयुग जे अंत ऐं सतयुग जे आदि जे विच जे जेको संगम युग ते इहो जेको मिलन मेलो लॻंदो आहे न आत्मा ऐं परमात्मा जो, इहो ॾाढो विचित्र हूंदो। हिन मिलन मेले में न आत्मा ॾेखारे में ॾींदी आहे न परमात्मा, लेकिन अनुभव थींदो आहे। जॾहिं असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदा आहियूं न त असांखे अनुभव थींदो आहे कि परमात्मा सां मिले थो। त बाबा चए थो कि हाणे हिन संगम युग ते तव्हांजी हिन मेले जॾहिं तव्हां हिन संगम युग ते सदा मूंखे आत्मा सम्झी करे निराकार रूप में यादि कंदव न त तव्हांजी अनेक परेशानियूं ख़तम थी वेंदियूं। हिन संगम युग ते हिन मेले में वञण सां छा थींदो, भई कई माण्हू लॻंदा आहिनि न अलाए कहिड़ा कहिड़ा देवियुनि जा मेला लॻंदा आहिनि या कुंभ जा मेला लॻंदा आहिनि, त सही चईंदा आहिनि हिते सनानु करो, हिन देवी जे हिन मेले में वञो, दर्शन करो त सभु दुख दूर थी वेंदा। पर संतो अल्पकाल जे लाइ, थोरो समय जे लाइ दुख दूर थींदो, वरी कहिड़े न कहिड़े प्रकार जो दुख अची। लेकिन हिन संगम युग ते जेको आत्मा सां परमात्मा मिलण आयो आहे न, अगरि हिन मिलन मेले में असां वेंदासीं, मतिलबु असां ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे जॾहिं निराकार रूप में यादि कंदा आहियूं त मतिलबु तव्हां हुन मिलन मेले में अची। त ईअं जॾहिं असां कर्म कंदे हुए बि इहे मिलन मेलो मल्हाईंदा रहंदासीं त असांजी अनेक प्रकार जी परेशानियूं दूर थी वेंदियूं। असांखे सदा इहे नशो रहंदो, असां हिन शान में रहंदासीं कि मां उथंदे वेंदे खाईंदे पीअंदे परमात्मा सां मिलन थी मल्हायां। हुन मेलनि में त काॾे वञिणो पवंदो आहे न, या कोई ईंदो आहे तॾहिं मिलंदा आहियूं, हिते त असां वेठे वेठे रोटी खाईंदे खाईंदे परमात्मा सां मिलन मल्हाए सघूं। त हिन मिलन मेले में असां लेटे हुए बि मिलन मेलो मल्हाए सघंदा आहियूं, जॾहिं आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कयूं। हिन मिलन मेले में जॾहिं असां परमात्मा सां मिलंदा आहियूं त असांजी पुरानी जीवन ई परिवर्तन थी वेंदी। बाबा चए थो तव्हांजी जीवन एतिरी परिवर्तन थी वेंदी कि तव्हांखे हिते ई अतीन्द्रिय सुख जो अनुभव थींदो वेंदो। अगरि असां परमात्मा सां हिन रीति मिलंदासीं त असांखे सर्वश्रेष्ठ प्राप्तियुनि जो अनुभव थी वेंदो। ये विचित्र प्यारो मिलन मेलो आहे। ऐं हिन मिलन मेले में जेकी बि आत्मायूं पहुचदियूं आहिनि न, मतिलबु ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में जो बि यादि करे हिन मिलन मेले में पहुचंदो आहे, उहो पद्मा पदम भाग्यवान आत्मा थी वेंदी। त बाबा चए थो ऐं परमात्मा सां असांखे सर्व खजाना बि मिली वेंदी। भई मेले में वेंदा आहिनि माण्हू, कुझु न कुझु चीज़ वठी ईंदा आहिनि, हिते परमात्मा सां हिन मिलन मेले में वञण जे ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे यादि करण सां छा थींदो, असां ज्ञान गुण शक्ति खजाननि सां संपन्न थी वेंदा। त सुठो आहे न, हिन मेले में वञण सां केॾो फ़ाइदो आहे। हुन मेलनि में त माण्हू वेंदो आहे, थकी ईंदो आहे, मेरो थी ईंदो आहे, सभु अलाए कहिड़ा हवायूं कीचड़ बि हूंदा आहिनि, बारिश हूंदी आहे त पाणी बि हूंदो आहे, त परेशान बि थी ईंदा आहिनि। लेकिन हिन मिलन मेले में त काॾे वञिणो बि न आहे, वेठे वेठे असां ख़ुदि खे आत्मा सम्झी परमात्मा खे निराकार रूप में यादि करे परमात्मा सां मिली सघंदा आहियूं, परमात्मा सां सर्व खजाननि जी अनुभूति करे सघंदा आहियूं। त परमात्मा प्यारी आत्मायूं ई हिन मिलन मेले में पहुची सघंदियूं। जीअं आत्माउनि खे परमात्मा सां प्यार हूंदो आहे न, ऐं हुनजी पहचान जी ढूंढ हूंदी आहे। त इन समय सभई माण्हू ख़ुदि में एॾा परेशान थी विया आहिनि, कोई भॻवान जे बारे में सोचे ई नथो कि भॻवानु कॾहिं मिलंदो, किथे आहे, मां कॾहिं मिलंदमि भॻवान सां। त इहे कंहिंमें आहे मन में,
भई इहो ई आहे, भई मुंहिंजो घर, मुंहिंजो परिवार, मां कॾहिं सुखी थी न, कॾहिं मुंहिंजी तबियत ठीकु थी वञे, माण्हू इन में ई मुंझल आहे। मूंखे कॾहिं पैसो मिलंदो, मां पैसो कमायां, ईअं करां हूअं करां, मुंहिंजा ॿार पढ़नि, मुंहिंजो घर सुखी थी वञे, मुंहिंजी परेशानी दूर थी वञे, इन में ई माण्हू मुंझल आहे न। कॾहिं माण्हू ईअं सोचियो आहे आख़िर भॻवान सां असां कॾहिं मिलंदासीं? कॾहिं भॻवान तूं अची करे असांखे दर्शन ॾींदे, असां सां मिलंदे, असां सां ॻाल्हाईंदे, जॾहिं चईंदा आहियूं सभु संबंध तुझ सां निभायूं, त जेकी आत्मा हिन ढूंढ में हूंदी आहे न कि मूंखे भॻवानु मिले, उनखे भॻवान जी हिन मिलन मेले में उहा आत्मा अची वेंदी। त कंहिंखे मतिलबु ई आहे, कोई बि हुजे, भॻवानु काथे बि हुजे, कॾहिं बि हुजे, असांजो छा मतिलबु? असांजी त बसि हीअ मनोकामना पूरी करे छॾे बसि, असांजो छा मतिलबु? अलाए केरु भॻवानु, अलाए घणा आहिनि, इहे छा? त अहिड़े माण्हुनि खे पोइ परमात्मा जी पहचान बि मिलंदी हिन मिलन मेले में अचण जे लाइ। इन्विटेशन बि, मतिलबु ॻाल्हि बि हुनजी कन में पहुचजी कि परमात्मा बि अची करे मिलन मेलो कढियो अथई, हाणे हुन में हलणो अथव, त परमात्मा सां मिलणो अथव, त भई हलो हुन मिलन मेले में। उन्हनि खे कोई फ़र्क़ु ई न आहे। जेकी आत्मा ढूंढदी आहे न, उनखे जॾहिं पतो लॻी वेंदो आहे कि परमात्मा बि हाणे मिलण आयो आहे, ऐं परमात्मा सां मिलण जे लाइ छा करिणो पवंदो? ख़ुदि खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे निराकार रूप में यादि करिणो पवंदो। त जीअं असां ईअं कंदा आहियूं न, ईअं परमात्मा सां मिलण लाइ ख़ुदि खे आत्मा सम्झी हुनखे निराकार रूप में यादि करे, त सचे में असांखे अनुभव थींदो आहे कि परमात्मा सां मिले थो। ऐं उहो अगरि तव्हां हिकु सेकेंड बि ईअं मिलियो न, त तव्हांजी जन्म जन्मांतर जा पाप भस्म थी वेंदा। तव्हां आत्माउनि खे एतिरो सुठो लॻंदो कि बसि ईअं लॻंदो कि बसि हाणे मूंखे कुझु बि न खपे, जो खपंदो हुयो उहो असांखे मिली वियो। बाबा चए थो कि ॾिसो, जेको मूंखे प्यारु कंदो त मां बि हुनखे प्यारु कंदो, त पोइ मां हुन ॿारनि सां जॾहिं हिन सृष्टि ते ईंदो आहे न, त हुननि सां ज़रूरु मिलंदो। हाणे तव्हां ॿार उथंदे वेहंदे खाईंदे पीअंदे परमात्मा जे मिलन मेले में रहंदा आहियो न। जेको माण्हू कर्म कंदे हुए बि परमात्मा जे मिलन में रहे, भई परमात्मा खे पंहिंजो साथी ठाहे करे, ॾिसो कोई असां सां गॾु हूंदो आहे त उहो भुलिजी बि वञे असां, त इहे मूंसां गॾु आहे, कॾहिं कॾहिं कम में भुलिजी वेंदा आहियूं न कि अरे तूं बि मूंसां गॾु हुएं छा, मूंखे यादि ई न हुयो, या चीज बि हुई छा, मूंखे यादि ई न हुयो। लेकिन अगरि कंहिंखे असां हर कम में साथी मददगार ठाहे छॾो, भई काॾे वञूं त हुनखे, हुन जेके साथ वठी था हलूं उनखे बि चऊं कि भई हाणे हेॾे हेॾे हलणो आहे, तूं मूंखे ईअं यादि ॾियारजांइ, तूं ईअं कजां, तूं हीअ चीज पकड़, ईअं कर, त हुनजी यादि बि ईंदी आहे न, भई हीअ मूंसां गॾु साथी थी करे हले थो, हीअ मूंखे ईअं मदद कंदो, हुनजी यादि रहंदी आहे न। त ईअं ई भॻवान खे ईअं न चओ कि हा भॻवानु मूंसां गॾु आहे, न। रोटी ठाहियो त हुनखां पुछी करे ठाहियो, अॼु ईअं ठाहियूं, पोइ ईअं करूं, पोइ ईअं करूं। कोई बि मन में ॻाल्हि हुजे न, हुनखे सुबुह खां राति ताईं उनखे पंहिंजे कम में लॻायो, हुनखे ईअं ई अकेलो न छॾो भई हा भॻवानु त आहे ई, साइड में न रखो। माण्हू न घर में गुरू जो कमिरो ठाहे छॾींदा आहिनि, हा भई गुरू हिन कमरे में वेठो आहे, बाक़ी पूरे घर में छा छा कंदा रहनि, हला गुला, हिक ॿिए जे लाइ कुझु, उहो चईंदा गुरू जो कमिरो अलॻि आहे, असां हाणे कुझु बि करूं असांजो न। जॾहिं दुखी परेशान थी था अचो, पोइ गुरू वटि था अचो, मां ईअं मुंहिंजो ईअं थी वियो, ईअं थी वियो, त गुरू खे हिकु कमरे में छो था विहारो? पाण सां गॾु हर कमरे में जाॾे कर्म करणु करो था, दुकाननि ते या किथे बि जो बि कर्म करो था, दुकाननि में वञी करे, किचन में वञी करे, कमरनि में वञी करे, त हुन समय हुनखे गॾु रखो न, हुनखे पंहिंजो मददगार ठाहियो न, तॾहिं त असांखे परमात्मा यादि रहंदो। ऐं इहो ई सच्चो प्यारु, मतिलबु अगरि असांखे परमात्मा सां प्यारु आहे त मतिलबु हुनखे साथी ठाहे करे हलिणो आहे, अहिड़ो साथी ठाहे करे हलिणो आहे कि कोई बि ॻाल्हि थी वञे
कुछ भी दुख कुछ भी परेशानी अचे त पहिरियों मूंखे बाबा यादि रहे। बाबा अर्थात परमात्मा असांजी आत्मा जो प्यार बाबा। त बाबा चए थो हिन रीति हाणे मां मिलन मनाइण लाइ तव्हां सां आहियो। त ॾिसो दुनिया में केतिरी सारियूं आत्मायूं परमात्मा खे हिन रीति यादि कंदी त मेलो जीअं लॻी वेंदो न भई तव्हां बि यादि करो ॿिया बि यादि करनि पूरी विश्व जी आत्मायूं यादि कंदी त मेलो थी वेंदो न। इन करे हिनखे मिलन मेलो चइनि। हर 5000 साल में हिकु बार परमात्मा अहिड़ो मेलो मतलब अहिड़ो मेलो कंदो आहे जंहिंमें सभी आत्माएं विश्व जी सभी आत्माएं धीरे धीरे अची करे परमात्मा सां मिली वञनि। तव्हां बि हाणे अची करे मिलिया आहियो त हाणे सिर्फ़ु असांखे ईअं बसि हा मिली वियासीं न सदा बाबा चए थो सदा मिलंदा ई रहो। त हाणे मां तव्हांखे सभु चकरनि सां बि मुक्त कराइण आयो आहे। सभु बंधन आहे न हिन समय मनुष्य आत्माउनि जी इन करे मां सभी मनुष्य आत्माउनि जी बंधननि सां मुक्त करे सभु जंहिंसां मिलंदा आहियूं कंहिंसां मिलंदासीं त कुझु न कुझु ॻाल्हियूं कंदासीं या उहो असांखे कुझु ॾींदो या असां हुनखे कुझु ॾींदासीं। त हाणे जॾहिं असां पंहिंजे पाण खे आत्मा सम्झी करे परमात्मा खे यादि कंदासीं त असां वटि छा आहे असां वटि त विकार बुरायूं दुखी आहे न परेशानियूं आहिनि त तव्हां उहो भॻवान खे ॾेई छॾो। जॾहिं बि मिलो था न भॻवान सां सिर्फ़ु हुनजी महिमा ई न ॻायो तूं अहिड़ो आहे तूं हीअं आहे तूं हीअं आहे दुख करता है सुख करता है। माण्हू सत्संग कीर्तन ॻाईंदा आहिनि न हुन में भॻवान जी महिमा ई कंदा रहंदा लेकिन उहो त ठीकु आहे उहो त हुनखे पतो अथसि की मां केरु आहियां। लेकिन हाणे बाबा चए थो जॾहिं बि मूंसां मिलो न पंहिंजी दुख परेशानियूं पंहिंजा विकार बुरायूं मूंखे ॾेई छॾिजो। भई असां भॻवान सां मिलूं था भॻवान खे तव्हांजो पैसो त खपे न ई भॻवान खे पंहिंजो शरीर आहे जो तव्हांजी रोटी खाईंदो भोग खाईंदो प्रसाद आदि खाईंदो त कुझु खाईंदो ई न। बाबा चए थो मूंखे पंहिंजी बुरायूं ॾियो हुनखे ॾियो हुन खां असांखे छा मिलंदो शक्तियूं गुण ज्ञान। असां अगरि असां कर्म कंदे हुए बि परमात्मा सां मिलंदा रहंदासीं त मिलण मतिलबु कुझु ॾियण ऐं वठण परमात्मा आपे परमात्मा जी शक्ति असां में वटि ईंदी ऐं बुरायूं ख़तमु थींदी वेंदियूं असां में शक्ति वधंदी वेंदी। त केतिरो सुठो आहे न हिन मिलन मेले में बाबा सां मिलण। त बाबा चए थो मूंसां मिलंदे मिलंदे तव्हांजो सर्व बंधन बि ख़तमु थी वेंदा सभी तव्हांजी परेशानी बि ख़तमु थी वेंदी तव्हां हिकदमि मुंहुं जहिड़ा ठही वेंदा। भई माण्हू चईंदा आहिनि न की फलानो ज्योति में समाइजी वियो फलानो लीन थी वियो। कोई बि आत्मा परम ज्योति में या ज्योति ज्योत में समाईंदी न आहे। ही त असां परमात्मा सां मिलन मनाईंदे मनाईंदे परमात्मा जहिड़ा समान ठही वेंदा मतलब भॻवान जहिड़ी असांजी सोच भॻवान जहिड़ी असांजी बुद्धि भॻवान जहिड़ा असांजा संस्कार थी वेंदा आहिनि थींदा आहिनि। आत्मा से परमात्मा न थींदो आहे कोई बि आत्मा परमात्मा में समाईंदी न आहे लेकिन परमात्मा सां मिलन मल्हाईंदे मल्हाईंदे परमात्मा जी ज्ञान जी ॻाल्हियूं ॿुधंदे ॿुधंदे ओड़ो थी वेंदी आहे। संग जो रंग लॻंदो आहे न अगरि तव्हां कंहिं माण्हू सां रोज़ु रोज़ु मिलो था जो रोज़ु रोज़ु ॻाल्हायो था रोज़ु रोज़ु हुन सां गॾु कमु था करो त हुनजो संस्कार जेका बि आहिनि हुनजी उथणी वेहणी जो बि थींदी हूंदी आहे उहो असां में अची वेंदी आहे। पोइ माण्हू पुछंदा आहिनि तूं त कॾहिं ख़राबु संग हूंदो आहे त चईंदा आहिनि तूं अॼुकल्ह कंहिंसां गॾु थो रहीं ऐं कॾहिं सुठा माण्हुनि सां संग थींदो आहे त परिवर्तन थींदो आहे त बि पुछंदा आहिनि की तव्हां अॼुकल्ह कंहिंसां गॾु था रहो तव्हां में एॾो परिवर्तन कीअं आहे। त ईअं असां हर कर्म कंदे परमात्मा सां गॾु करे करे कमु करो हुन सां ॻाल्हियूं करो हुन सां मिलन मल्हाईंदा रहूं त असां हुन जहिड़ा थी वेंदासीं न असांजी सोच बोल कर्म थी वेंदा न। भॻवान खे शरीर न आहे भॻवान सां गॾु रहणु मतिलबु पंहिंजे मन में परमात्मा जी यादि पंहिंजी बुद्धि में हुनजी श्रीमत हीअ ई बुद्धि सां
ई उनखे उनजी ॻाल्हियुनि खे यादि कंदा रहंदासीं न, बुद्धि में मन में, इहो ई उन सां साथ रहण। त इन रीति असां उन जहिड़ा थी वेंदासीं। जेको भक्ति मार्ग में माण्हू चईंदा आहिनि भॻवान कोई बि ज्योति जोत में समाईंदी न आहे, लीन न थींदी आहे। हिन समय असां परमात्मा सां मिलन मनाईंदे उन जहिड़ा थी वेंदा आहियूं। आत्मा परमात्मा जे प्यार में लीन थी वेंदी। अर्थात लीन अवस्था अर्थात हुनखे ॿियो कुझु पतो ई न हूंदो आहे, कोई आहे बि न। कॾहिं कॾहिं थींदो आहे न, कई माण्हू ॻाल्हियुनि में अहिड़ो बिज़ी थी वेंदा आहिनि कि साम्हूं कोई उनखे उन सां ॻाल्हाए त उनखे पतो ई न आहे। छो जे मन बुद्धि में उहो उन ई ॻाल्हियुनि में लीन आहे, न ही परमात्मा जी याद में लीन आहे, या जंहिंजी बि याद में लीन आहे। लीन मतिलबु उन जी ॻाल्हियूं ई सोचदी रहे मन में, बसि मां ऐं बाबा, ॿियो कोई आहे न। त अहिड़ी स्थिति थींदी, अहिड़ी स्थिति आत्मा खे धारण करणी आहे। कीअं थी सघंदी? जॾहिं असां हर कर्म कंदी बाबा सां गॾु रहंदासीं, ऑटोमेटिकली कर्म कंदी बि बाबा सां गॾु रहंदासीं त मन ई मन में बाबा सां ॻाल्हियूं बि कंदासीं। पोइ ॻाल्हियूं कंदे कंदे असांजी अहिड़ी अवस्था बि अची सघंदी आहे कि हिन दुनिया में एॾो कुझु हूंदे हुए, माण्हू हूंदे हुए, चीजूं हूंदे हुए बि असांखे उन सां ई ॻाल्हियूं करण में मज़ो ईंदो। त बाबा चए थो सिर्फ़ु मुंहिंजी महिमा न ॻायो, सिर्फ़ु मुंहिंजा भॼन कीर्तन न करो, मुंहिंजे नाम जा जाप न जपो, मूंसां पंहिंजे मन जी ॻाल्हियूं करो, मूंखे पंहिंजी दुख परेशानी ॾियो ऐं मूंखां सुख शांति वठो। अच्छा मीठी मीठी सिकिले ते ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यारो गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। तव्हांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे स्मृति जे महत्व खे ॼाणे पंहिंजी श्रेष्ठ स्थिति ठाहिण वारा अविनाशी तिलकधारी। बाबा चवनि था भक्ति मार्ग में तिलक जो ॾाढो महत्व आहे। माण्हू तिलक ॾींदा आहिनि न, हिते जॾहिं कंहिंखे राज्य ॾींदा आहिनि न त बि तिलक लॻाईंदा आहिनि, ऐं सुहाग जी निशानी बि तिलक आहे, भाग्य जी निशानी बि तिलक आहे। लेकिन हिते बाबा परमात्मा कहिड़ो तिलक ॾींदो आहे असांखे? परमात्मा चईंदो आहे जिते तव्हां तिलक लॻाईंदा आहियो उते तव्हांजी आत्मा वेठी अथव। त असांखे उहो तिलक लॻाइण जी ज़रूरत न आहे। रोज़ सुबुह जो या जॾहिं बि ॾींहं में विच विच में सदा यादि रखो, स्मृति जो तिलक लॻायो कि मां आत्मा हिन ब्रुकुटी जे विच में वेठी आहियां, मां आत्मा ई सभु कुझु कर्म थी करायां शरीर खे सां गॾु बाबा सां गॾु। ये रोज़ स्मृति जो तिलक लॻाइणो आहे। परमात्मा हिन ज्ञान में ज्ञान मार्ग में असांखे स्मृति जो तिलक लॻाईंदो ऐं सदा इहे यादि रखाईंदो कि तव्हां कहिड़ी आत्मा आहियो। भई इहे त अॼु असांखे बाबा रोज़ रोज़ ॿुधाईंदो आहे तव्हां आत्मा ब्रुकुटी जे विच में वेठी आहियो, लेकिन हाणे सदा यादि रखो कि मां कहिड़ी आत्मा आहियां। मां सदा ख़ुशि रहण वारी, मां सदा सुखी, मां सदा शक्तिशाली, मां सदा पवित्र, मां सदा सभिनि जे लाइ सुठो सोचण वारी आत्मा आहियां, परमात्मा जो ॿार आहियां। ये केॾी ऊंचो तिलक आहे न। इहे रोज़ असां सोचूं कि मां आत्मा परमात्मा जो ॿार आहियां त ऑटोमेटिकली असांजा गुण संस्कार, छो जो जहिड़ी स्मृति हूंदी ओड़ी स्थिति थींदी न। अॼु असां सुबुह सुबुह जो उथी करे कुझु उल्टी सुठियूं ॻाल्हियूं सोचंदासीं त सॼो ॾींहुं असांजो ओड़ो ई निकिरंदो, या ज्यादा समय जंहिं ॻाल्हि जे लाइ सोचंदा आहियूं त असांखे पोइ ओड़ो ई ॾींहुं निकिरंदो आहे, पोइ निंड में बि उहे ई ॻाल्हियूं यादि ईंदियूं। त बाबा चए थो सदा स्मृति में रखो कि मां परमात्मा जो ॿार आहियां त असांजी स्थिति बि ओड़ी थी वेंदी। अगरि स्मृति श्रेष्ठ आहे त स्थिति बि श्रेष्ठ थी वेंदी। इन करे बाबा चए थो रोज़ सुबुह सुबुह जो 3 तिलक लॻायो।
कहिड़ा टे लॻाइजो न, मतिलबु ओड़ो उहो तिलक न लॻाइणो, मतिलबु मन में यादि करिणो कि मां आत्मा भ्रुकुटी जे विच में वेठी आहियां, मुंहिंजो आत्मा जो बाप परमात्मा आहे ऐं मां हिन सृष्टि रंगमंच ते हिन ड्रामा में पार्ट थी वॼायां। ये अगरि असांखे सदा यादि रहंदो न कि मां हिन सृष्टि ते खेल थी खेॾां, मां आत्मा मुंहिंजो बाप परमात्मा ऐं मां हिन सृष्टि ते हिन ड्रामा में खेल थी खेॾां, त असांजी स्थिति सदा सुठी रहंदी। कॾहिं बि असां जीवन में हलचल में न ईंदासीं। भई खेल में त सभु प्रकार जा माण्हू हूंदा आहिनि, ऊच नीच ॻाल्हियूं थींदी रहंदियूं आहिनि, त खेल खे ॾिसो माण्हू सोचे न अरे खेल ई त खेॾूं था, हिन में बुरो छा मञो। भई असां खेल ई खेॾूं था न, असां बि कंहिंखे बुरो बुरो चई आया आहियूं, उहो बि असांखे चए थो, बसि ॻाल्हि ख़तमु। लोग न सदा सुठो सुठो सोचता रहो त सुठो थी वेंदो। हाणे अॼु खां असांखे सदा सुठो सुठो सोचणो, मन में कोई बि ॻाल्हि अचे थी बुरी बि ईंदी, ईअं न थी वञे, ईअं थी वञे, पोइ ईअं थी वेंदो, उनखे तव्हां सुठे में बदिले छॾियो। जीअं कोई माण्हू टेंशन में हूंदो आहे त तव्हां वटि अचे चए मूंखे त ॾाढो डपु थो लॻे, ईअं न थी वञे, ईअं न, त तव्हां हुनखे सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदो न कुझु न थींदो, ईअं थी वेंदो, सुठो थींदो, सोचो सुठो थी वेंदो। उहो असांखे ख़ुदि जे मन खे बि सम्झाइणो। कोई बि ॻाल्हि मन में अचे थी त हुनखे हुन बुरी ॻाल्हि खे, उल्टी सिधी ॻाल्हि खे ईअं न थी वेंदो, हुनखे हुन रीति न सोचो, सोचो न सभु सुठो थींदो, सभु सुठो थींदो, सभु सुठो थींदो। बाबा चए थो सुठो सुठो सोचंदव त सुठो थी वेंदो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।